गुज़िरियल 4 ॾींहंनि खां नऊं जे भर पासे जारी शदीद बारिशुनि जो कुझु तबाही मचाए छॾी आहे। शहर जे कुझु झकनि इलाइक़नि समेत भर पासे या सवें ॻोठ मुकमल पाणी हेठि अची चुका आहिनि। जॾहिं त मिर्च ऐं फुटी जो तयारु थियल फ़सुलु मुकमल ख़तमु थी चुको आहे, ॿुॾी चुको आहे। ऐं उहे माण्हू जेके ॻोठ ॿुॾी विया आहिनि, उन्हनि माण्हुनि जा जेके ॻोठनि जा माण्हू आहे उहे पंहिंजी पाण ते लॾ पलाण करे हुन नऊंकोट किले भरिसां जेके थर जूं भितूं आहिनि उन्हनि ते पनाह वरितो आहे। सभु ॿुॾी विया, घर किरी विया, असांजा ॿार बुख मरे पिया, असांजी पुछा केरु कोन थो करे। सब बुख मरूं पिया हिते कलर में पिया आहियूं, न को कपिड़ो आहे न को भिटनि ते पिया आहियूं। सिंध सां ॿुॾी विया आहियूं, कुझु असांखे मिलियो कोन्हे, भिटनि में वेठा आहियूं। कोई कोन मिलियो आहे, वेठा आहियूं। बरसाति जाम हले पई, इहो हालत आहे असांजी। इलाइक़ो सभु ॿुॾी वियो, पाणी जाम अची वियो, त असां ॿार बच्चा कढे हिते भिटनि ते वेठा आहियूं। हिते केरु अफ़सर कोन आयो आहे, न को केरु पुछा करे थो। ऐं असां सभु न को टेंट आहे, हाणे बरसाति हले पई, असांजा ॿार बच्चा ॿिया टब पुसनि पिया मींहं में। नाज़रीन, त तव्हां इहे ॿोॾि मुतासिर जेके मुख़्तलिफ़ ॻोठनि खां ॿुॾी थर जी भितुनि में पनाह वठण जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुन जो चवणु आहे त असांखे गुज़िरियल 2 ॾींहं खां हिते असां जेको सो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, मगर इंतिज़ामिया तरफ़ां असांजी का बि वार न कई वई आहे, न ई असांखे को जेको राशन वग़ैरह ॾिनो वियो आहे। अब्दुल मजीद चांडियो, सिंध टीवी न्यूज़, नऊंकोट।